वफाकी सरकार पेट्रोलियम शइ जी क़ीमतन में 30 रुपयनि ताईं वाध जो ऐलान करे छॾियो। नाणे वारे वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त गुज़िरियल हुकूमत जी पॉलिसियुनि सबबि तेल जे अघ में वाध करणी पई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ॾुखियो फ़ैसिलो कयो आहे। इस इम्पोर्टेड हुकूमत को एक पैगाम देना चाहता हूँ। आपको मैं 6 दिन दे रहा हूँ। 6 दिन के अंदर आप इलेक्शन अनाउंस करें। जून के महीने में इलेक्शन अनाउंस करें और असेंबलीज डिसॉल्व करें। अगर 6 दिन के बाद ये नहीं करेंगे आप, तो मैं सारी अपनी कौम को लेके वापस इस्लामाबाद आऊंगा। गवर्नमेंट आपसे चल नहीं रही, आप गवर्नमेंट चलाने नहीं आए, करप्शन की सजावट में खत्म करवा रहे हैं। इमरान खान हुकूमत के असेंबली तोड़न ऐं नयन चूंडन के ऐलान लाइ 6 ॾींहनि जी मोहलत ॾेई छॾी। इमरान खान जो चवणु आहे त 6 ॾींहनि अंदरि असेंबली तोड़े जून में चूंड जो ऐलान कयो वञे। ॿी सूरत में गादी वारे हंधि ॿीहर धरणो हयो वेंदो। लॉन्ग मार्च में शरीक थियल इस्लामाबाद मां वापस हलिया विया। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मेट्रो बस सर्विस बहाल, ज़िंदगी जो निज़ाम मामूल ते अची वियो। इमरान खान तुझी मर्जी न हलंदी, हुकूमत मुद्दो पूरो कंदी। इमरान न्याज़ी के डिक्टेशन ॾियणी आहे त पंहिंजे घर में ॾे, ऐवान खे न। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो क़ौमी असेंबली इजलास के खिताब। संदसि चवणु आहे त शफ़ाफ़ चूंडुनि लाइ ऐवान कानून साज़ी करे छॾी आहे। मईशत संभालियूं था त भंजडाह सां पैगाम ॾिनो वेंदो आहे। नेब ऐं चूंडुनि बाबति नई कानून साज़ी कई। एहतसाब अदालतूं करप्शन केस जो फ़ैसिलो 1 साल में कंदियूं। ऐवान जी मर्ज़ी सां नई हुकूमत वजूद में आई। इमरान न्याज़ी मुल्की मईशत जो बेड़ो ॿोड़ियो। क़ौमुनि जी ज़िंदगी में ॾुखियारियूं ईंदियूं आहिनि। मुल्क खे हिकु भेरो ॿीहर तरक़ी ॾियारणु ऐं ख़ुशहाल बणाइणु चाहियूं था। इस्लामाबाद में इमरान खान समेत पीटीआई अगवान खिलाफ भंजडाह ऐं हंगामे जा 3 धारदार केस दाख़िल। कोसार थाणे ते दाख़िल FIR में असद उमर, अली अमीन गंडापुर, खुरम नवाज़ ऐं अली नवाज़ अवार्ड समेत 150 माण्हू नामज़द। 39 माण्हुनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर। कराची, जहलम, उमरकोट ऐं ॿियनि शहरनि में पीटीआई अगवाननि ऐं कारकुननि ते केस दाख़िल। सुप्रीम कोर्ट इमरान खान खिलाफ हुकूमत ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट बार जूं दरख़्वास्तूं मोकिलाए छॾियूं। चीफ जस्टिस उमर अता बंजाल चयो आहे त कंहिं ते इल्ज़ाम लॻाइण लाइ हू नाहिन वेठा। सुप्रीम कोर्ट आइनी हक़नि जी तहफ़ुज़ लाइ आहे। मुमकिन आहे त इमरान खान खे ग़लति ॿुधायो वियो हुजे। काल जेको कुझु थियो उन सां सियासी पार्टीज़ ते अदलिया जे एतमाद टुटी वियो। अहिड़ो हुकुम जारी कंदासीं जेको मुस्तक़बिल लाइ मिसाल बणिजी वेंदो। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल अदालत खे गुज़िरियल ॾींहं वारो हुकुम पढ़ियो ऐं इमरान खान जे ख़िताब जी वीडियो ॿुधाई। वज़ीर आज़म पारां इस्लामाबाद में डी चौक जो दौरो। अमन की सूरत हाल बरकरार रखण ते कानून लागू कंदड़ इदारनि के एहलकारनि के ख़राज तहसीन पेश। शहबाज शरीफ जो चवणु आहे त अमन अमान की सूरत हाल बरकरार रखण ते हू सिक्योरिटी एहलकारनि जा थोराइता आहिनि। पाकिस्तान के पुरअमन मुल्क बणाइणो आहे। कौम जाली इनकलाब के रद्द करे छॾियो आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान खान जो इनकलाबी न पर डफेड़ मार्च हो।
6 ॾींहनि जी मोहलत रुगो शर्मिंदगी खां बचण लाइ ॾिनी वई। 50 लख माण्हू गॾु करण जी दावा कंदड़ 50,000 माण्हू गॾु न करे सघिया। ॿारनि खे यतीम बणाईंदड़नि खे न छॾियो वेंदो। मुल्क में चूंडुनि जो ऐलान। इत्तेहादी पार्टियूं गॾिजी कंदियूं। इमरान खान चूंडूं हाराइण खां पोइ बि चवंदो त ॿीहर इलेक्शन करायो। इमरान खान गिलगित बल्तिस्तान ऐं KP जा सरकारी वसीला इस्तेमाल कया, पोइ बि अवाम साणस गॾु इस्लामाबाद न आयो। हुननि नौजवाननि खे गुमराह कयो। कंहिं जी ब्लैक मेलिंग में न ईंदासीं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला जो इमरान खान जे अल्टीमेटम ते रद्दअमल। क़ौमी असम्बली इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो इस्तेमाल रद्द करे छॾियो। समुंड पार पाकिस्तानियुनि खे परॾे मां वोट ॾियण जो हक़ बि ख़त्म। ऐवान में इलेक्शन एक्ट 2017 ऐं एहतसाब ब्यूरो ऑर्डिनेंस 1999 में तरमीमी बिल अक्सरियत राय सां मंज़ूर। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऐं ओवरसीज़ पाकिस्तान वोटिंग बाबति PTI हुकूमत जी तरमीम रद्द की वई। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त कानून में बहितरी जी गुंजाइश आहे। 2018 जी चूंड में घटि वधाई हुई, जंहिंखे ख़त्म करण जी ज़रूरत आहे। ऐवान नेब ऑर्डिनेंस 1991 में तरमीम बिल अक्सरियत राय सां मंज़ूर कयो। बिल तहत नेब चेयरमैन जी रिटायरमेंट खां पोइ डिप्टी चेयरमैन वक़्ती चेयरमैन थींदो। 3 साल मुद्दो पूरो कंदड़ शख़्स ॿीहर नेब चेयरमैन न थी सघंदो। एहतसाब अदालतुनि में जजनि जी मुक़ररी 3 सालनि ताईं हूंदी। पार्लियामेंट के गडल इजलास में हुर्रियत अगवान यासीन मलिक की सजा खिलाफ मुज़म्मती ठहरा मंजूर। इंसानी हक़नि वारे वज़ीर रियाज़ हुसैन पीरज़ादा ठहरा पेश कयो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त यासीन मलिक की सजा खां पोइ मोदी जो असल चेहरो पधरो थी वियो। सजा खिलाफ अपील लाइ दुनिया के हर फोरम ते पाण वेंदुसि। भारत दुनिया में इंतिहा पसंदी जो बुनियाद रखी कहिड़ो पैगाम ॾियणु चाहे थो। कश्मीरियुनि खे कॾहिं बि अकेलो न छॾींदो। कश्मीरियुनि जो रत कॾहिं बि ज़ाया थियण न ॾींदासीं। शहीद बेनज़ीर भुट्टो कत्ल केस की जांच भी सही नमूने न कई वई। कातिल अञा ताईं पकड़ में न अची सघियो। इमरान खान की बरतरफ़ी जमहूरियत लाइ पीड़ जो पत्थर हुई। खेस जमहूरी तरीक़े से हटायो वियो। संदसि साज़िशूं अवाम नाकाम बणाए छॾियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो डेविस में वर्ल्ड इकनॉमिक फोरम दौरान परॾेही मीडिया के ॾिनल इंटरव्यू में इज़हार। संदसि चवणु आहे त PTI चेयरमैन अमरीका मुखालिफ़ जज़्बनि खे भड़काइण की हर मुमकिन कोशिश करे रहियो आहे। इमरान खान खिलाफ का भी साज़िश न थी, पर हू पंहिंजी नाकामी ते घर भेड़ो थियो। पाकिस्तान पाड़ेसरी मुल्कनि सां बहितर लाॻापा चाहे थो। सिंध के सूद समा वाले सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त पाकिस्तान की तारीख़ में कालो को ॾींहुं कारे दिहाड़े तौर लिखियो वेंदो। इमरान खान की नई पार्टी टाइगर फोर्स दहशतगर्दी जो मुज़ाहिरो कंदे मिल्कियतनि के नुक़सान पहुचायो। पुलिस की गाड़ी ते हमलो कयो। पीपुल्स पार्टी 10 ॾींहनि लाइ लॉन्ग मार्च कयो। को रोड ब्लॉक न थियो। कंहिंखे पत्थर भी न लॻो। इदारनि के PTI जे हथकंडनि जो नोटिस वठणु घुरिजे। बलोचिस्तान असेंबली में घुर्बल हिमायत न मिलण ते वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बदरी जो ख़िलाफ़ बेएतमादी रिथ पेश न थी सघी। जाम कमाल ग्रुप घुर्बल 13 मेंबरनि की हिमायत हासिल करण में नाकाम। कोरम की निशानदेही ते इजलास अणिॼातल मुद्दे ताईं मुलतवी। यार मोहम्मद रिंद ऐं असद बलोच विच में सख़्त जुमलनि की ज़रूरत। मकानी चूंडुनि जो पहिरियों मरहलो मुक़रर शेड्यूल तहत करायो वञे। सिंध हाई कोर्ट ठकर बेंच पारां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। तकबंदियुनि ऐं वोटनि जी ग़लति दाख़िला बाबति दाख़िल 38 पिटीशन ते अदालत फ़ैसिलो जारी करे छॾियो। एतिराज़नि ते ॿीहर गौर करे हल कयो वञे। अदालत जो इलेक्शन कमीशन खे हुकुम।
पीपुल्स पार्टी सिंध में मकानी चूंडू चाहे थी, पर MQM समेत ॿियूं सियासी पार्टियों मकानी बिल में तरमीम ताईं चूंडू नथियूं चाहिन। कतई फैसलो सिलेक्ट कमेटी में अक्सरियत राय सां कयो वेंदो। मकानी खाते जे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त MQM ऐं ॿियनि पार्टियुनि जूं फीस वधाइण समेत ॿियूं तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि, जिन खे सिंध असेंबली में पेश कयो वेंदो। इमरान खान जे फूकड़े मां हवा निकिरी वई। आम चूंडू तॾहिं थींदियूं जॾहिं इत्तेहादियुनि जी हुकूमत चाहींदी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पानी की खोट बरक़रार, ज़मीनूं बंजर बणिजी वयूं। जाम साहब जे शाखुनि में पानी न पहुचण ते आबादगार सरापा एहतजाज बणियल। जेकबाबाद, नेहर की, नऊ दंबालो, रेती, मीरपुर माथेलो, मुरीद शाह ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। अॻवाननि जो चवणु आहे त पानी की खोट सबबि फसल तबाह थी रहियो आहे। फौरी तौर पानी फराहम कयो वञे। दारकारे वेझो जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में संगात टकराव तां झेड़ो, नींगर सूदो, 4 ॼणा मारिजी विया। मारिजी वेलनि में इम्तियाज़, अमीन जतोई, संदसि घरवारी ऐं मासूम पुट शामिल। वाक़े बैदि धुरियूं मोर्चा बंद, फायरिंग सबबि इलाइक़े में ॾोका पखियो। किपरो वेझो ॻोठ गुलाम हैदर में 2 ॿारनि जी माउ मुबैना तौर क़त्ल। औरत जे चाचे रमज़ान मूजिब भाइटी सुगरा के अली जावरी ऐं ॿियनि लठियूं हणी क़त्ल कयो आहे। पुलिस मर्द अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बैदि बासनि हवाले कई। कराची में जिना अस्पताल में 2 सियासी शागिर्द तंजीमन में झेड़ो, 20 ॼणा ज़ख्मी। अस्पताल इंतजामिया पुलिस ऐं रेंजर्स के तलब करे वरितो। 3 ॼणा गिरफ्तार। एक शागिर्द तंजीम के कारकुननि जो वज़ीर आला हाउस आॾो धरणो। संदसि चवणु आहे त पुलिस तशद्दुद कंदड़ जवाबदारनि खे गिरफ्तार न पई करे। जिना अस्पताल जी इंतजामिया धुर बणिजी वई आहे। कुनरी के ॻोठ फ़खरुद्दीन शाह में 14 ॾींहं अॻु अगवा ॼाणायल नारी सां मुबैना ज़्यादती जो इंकशाफ। नारी वज वठी माइटनि वटि पहुती। इंसाफ जो मुतालबो। हसीना जो चवणु आहे त बासरनि अगवा करे क़ैद करण बैदि 14 ॾींहंनि ताईं ज़्यादती जो निशानो बणायो ऐं तशद्दुद करे कूड़े निकाहनामे ते आंगूठे जा निशान वरिता विया। नौशर फिरोज के सहाफ़ी अजीज मेमन के कत्ल केस के मुख्य जवाबदार पुलिस के वारदात वाली जाइ ॾेखारे छड़ी। वारदात वाली हदता सहाफ़ी अजीज मेमन जो प्रेस कार्ड, लोगो ऐं पर्स हथ। पुलिस मूजिब जवाबदार मुश्ताक सैद ते वाक़े सामान जंग में पूरे छड़ियो हो। जवाबदार सहाफ़ी के कत्ल करण जो एतराफ़ कयो आहे। जातीवासी ब मोहाना भारतीय सिक्योरिटी फोर्सेज हथा गिरफ्तार। 4 बेड़ू जब्त। फिशरपोक अगवान नूर मोहम्मद तैमूर जो चवणु आहे त समुंड में मच्छी जो शिकार करण दौरान भारतीय फोर्सेज कार्रवाई कंदे 2 मोहाननि खे गिरफ्तार करे 4 बेड़ियुनि खे तहवील में वठी छॾियो आहे। खैरपुर इंतजामिया गैस स्टोर ते ज़ाब्तो आणण में नाकाम। 24 कलाकनि अंदर वधीक 27 ॿार अस्पताल भेड़ा। 1 हफ़्ते अंदर गैस स्टोव मुब्तला ॿारनि जो अंग 226 थी वियो। अस्पताल में बिस्तरनि जी खोट। 1 बेड ते 3 ॿार सुमारे इलाज हलंदड़। कानपुर महर वेझो डंडा बरदार माण्हुनि जो नौजवान ते सख्त तशद्दुद। तज़लील वीडियो वायरल थी वई। ॻोठ प्यारो लाशारी में मलिक बिरादरी के माण्हुनि अब्दुल मजीद महर मथां वहशियाणो तशद्दुद कयो। खेसि सरेआम ॾोहारी जियां गीलींदा ऐं कुटींदा रहिया। नौजवान पाण बचाइण लाइ मिनतूं कंदो रहियो। सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियण बावजूद कानून ख़ामोश। पाकिस्तान और वेस्ट इंडीज बीच में शेड्यूल वनडे सीरीज रावलपिंडी में मुल्तान मुंतकिल।
ज़रियन मूजिब हुकूमत रावलपिंडी में इम्कानी छिकतान सबब मैच मुंतकिल करण की इजाज़त ॾेई छॾी। वेस्ट इंडीज की टीम 5 जून ते मुल्तान पहुंचंदी। पहिरियों वनडे मैच 8 जून ते थी।